अस्सलामुअलैकुम मुझे यूट्यूब साथियों में तमाम खुश बाश हूंदा मूं वांगुरु एंड्रॉइड सेट सोशल मीडिया ॼाण में फाथल साथियों उम्मीद तमाम खुश बाश हूंदा। ही ॿ नावल आहिनि, ॿई नावल निगार नवान, ॿई नौजवान नावल निगार आहिनि जंहिं नावल जी फील्ड में अचण सां अॻु में थोरो घणो लिखंदा आहिनि, पढ़ंदा आहियूं मुख़्तलिफ़ मैगज़ीन रिसालनि में या फिर सोशल मीडिया ते हिनखे पढ़ंदा आहियूं, दोस्तनि जे वरितो तारीफ़ ॿुधंदा पिया आहियूं, पर पाण तारीफ़ जे हटी करे पाण पढ़ी पोराए ॾिबा आहियूं। बाक़ी हीअ जेके मां तबसरा ॾेई रहियो आहियां, मां बग़ैर पढ़ण जे ॾेई रहियो आहियां, सिर्फ़ु तबसरो करे रहियो आहियां। हीअ शयूं मार्केट में नयूं आहियूं आहिनि, तव्हांजा ॾांहुं हिन जा मुहाग थोरा टुकड़ा खणी पढ़ी तव्हांजा ॾांहुं पेश कबा। बाक़ी पाण न पढ़ियो आहे, हिन किताब खे हथी न लाथो आहे, वठी अचण खां पोइ पढ़ी वरी पोइ जेके बि मूं वीडियो रखिया आहिनि सभिनी किताबनि जा, हिन महिल मूंखे वांदके कोन्हे, मार्च 15 खां पोइ मूंखे वांदके मिलंदी, पोइ मां पढ़ंदो वरी उन्हनि किताबनि ते जेके तारीफ़ ॾेई आहियां, जेको उन इंट्रोडक्शन ॾेई आहियां उन्हनि जा वरी मां पढ़ी उन ते तनक़ीदी ऐं पंहिंजा राया रखंदुसि त नावल में कीअं आहे छा आहे। बाक़ी फ़िलहालु हीअ तारीफ़ आहे, हीअ शयूं मार्केट में नयूं आहिनि, मूं वटि पहुतियूं आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त मां बुक सेलर बि न आहियां, किताब खपाईंदो बि न आहियां, पर ख़ासि जेके मुंहिंजे शहर जा नसीराबाद जा जेके राइटर आहिनि, जीअं असांजो साथी नंगर चना जंहिंजा 33-34 किताब तर्जुमे उहे मां सेल कंदो आहियां। ऐं बख़्शल थलो आहे कामेड, उन जा भाऊ मंसूर थलो आहे, उन जा किताब साईं डॉक्टर बशीर नूनारी आहे, साईं मरू अब्दुल सत्तार सुमरो आहे प्रोफेसर, उन जा किताब जेके मूं सेल पे कया। बाक़ी दोस्तो ई मां पंहिंजे पढ़ण लाइ घुराईंदो आहियां, मां पाण पढ़ंदो आहियां, सो लिखण जी फील्ड में अञा कोन आहियूं, भाई सिर्फ़ु पढ़ूं था पिया। सो हीअ नावल कीअं आहिनि छा आहिनि, नावलनि खां तारीफ़ खां अॻु में वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा वॾा वड़ जेको आहे सो मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थी वेंदी। अॻु वीडियो त अॻिते था वधायूं। हीअ नावल आहे तूं हिमत जखराणी। सो हिन असांजो नौजवान राइटर हिमत जखराणी, मूं में आई तूं में आहियां मां, बिजली बादल सां आहे जीअं सुप्रीं। सो सच जो शेर, जॾहिं तूं हुयो तॾहिं वहदत हुई, का बयानी न हुई, को बहरूप न हो, को शिरक, का तफ़रीफ़ न हुई, इल्म हो न मुंतक़ो, न सवाल हो न जवाब, न के हो ॾुख हो न ई को सुख, मूं जे तन में मन में वॾाई वधो वेर। सो साथियो, हीअ असांजे नौजवान हिमत जखराणी अॻिते छा थो चए। किताब वठणु चाहियो, घुराइणु चाहियो त हीअ पब्लिकेशन जो ॾस पंधु आहे, ऐं कॉल करे घुराए सघो था घरु वेठे। नौजवान ॾाढो भलो आहे, तव्हांखे घरु वेठे मोकिलींदो 40% ते। साथियो, हीअ मुहाग लाइ दोस्त लिखे थो त उहा दावा नथी करे सघिजे त हिमत जे पंहिंजे इश्क कहाणी आहे या वाक़ई कंहिं ख़्याली किरदारु शम्स जेको नावल जो मरकज़ी किरदारु आहे जे कहाणी आहे, पर उहो ज़रूरु छिरकाईंदा आहे त हिन ग़रीब मुहज़िब ऐं समाज जिते मोहबती रुॻो जिन्सी ख़्वाहिश पूरो करण लाइ कई वञे थी। इश्क ईअं बि थींदो आहे जीअं शम्स खे थियो आहे, यूनिवर्सिटी जे मोहबत में उहो आम न, पहिरीं नज़र सां माण्हू खे मोहबत थी वञे, अहिड़ी क़िस्म जा दास्तान व्हाट्सएप नंबर मिलण खां ब्लॉक थियण ताईं महज़ूद हूंदा आहिनि। ऐं ॿियो ॾींहुं वरी ॿियो माण्हू, पर कूड़नि आशिक़नि लाइ नज़र पहिरीं हूंदी आहे, वरी जेसिताईं उन महबूब जो नंबर मिले ऐं ब्लॉक थियनि। बहरहाल 21वीं सदी में ईअं तमामु घटि थींदो आहे जो आशिक़ फ़क़ति माशूक़ ॾिसणु अखियुनि में लिकाइणु चाहींदो हुजे। साईं महाग कंहिं लिखियो आहे, अमजद सरगानी लिखियो आहे, नौजवान इहो बि नओं आहे, लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर। सो हिमत जखराणी कंधकोट जो नौजवान आहे, साले पट। हीअ जेको फ़ोन नंबर आहे, जेका घुराइणु चाहियो वठणु चाहियो त किताब हिन खां बि घुराए सघो था। पंहिंजे पारां लिखे थो त पंहिंजे पारां लिखांदे उहा लिखत में हिकु कहाणी बणिजी वेंदी। कहाणी मां नावल मां कैफ़ियतूं जॾहिं वठंदियूं आहिनि, उहे कैफ़ियतूं लेख जा रूप धारे हिकु दफ़ो वरी उन सर्कल जे ज़द में अची चकर काटींदा आहिनि। पंहिंजे पारां या न पंहिंजे पारां या न तुंहिंजे पारां त सॼो सहारो तूं लिखियलु आहे, अञा ॿियो छा लिखां। दादा ठीकु आहे, नावल लिखण जो फ़ैसिलो तॾहिं कयो जॾहिं नावल पढ़णु शुरू कया। हर नावल साह बणिजी रहियो, हर सिट लिखण ते मजबूर कयो पिए, हर किरदारु पंहिंजो किरदारु लिखी लॻो पिए, मंज़र निगारी पंहिंजे आस पास जे मंज़र निगार लॻी पए। पोइ आहिस्ते आहिस्ते किरदार मिलिया, सिटूं मिलियूं, मंज़र निगार मिली ऐं तूं मिली वई, पोइ नावल लिखी वरिता। दरहक़ी नावल में किरदारु मुंहिंजो पंहिंजो किरदारु आहे, उहो हीअं त अगरि मां वॾो भाउ हुजां त इलियास वांगुरु थियां, नंढो भाउ हुजां त इदरीस वांगुरु थियां, दोस्त हुजां त सफ़ीर, मंठा, तारक, सादिया, परी वांगुरु थियां। हा, अगरि महबूब हुजां त अंदर ऐं शाज़िया वांगुरु थियां, त इंदिरा ऐं शाज़िया वांगुरु। तॾहिं आउं चवां थो त हिन नावल में हर किरदारु मुंहिंजो पंहिंजो किरदारु आहे, मुंहिंजो आईनो आहे, मुंहिंजो पाछो आहे, मुंहिंजो अक्सु आहे, मां पाण आहियां।
साथियों अहिड़ी तरह सभिनी थोरा तो आहिनि जेके घणी क़ीमत वटि करे नावल पढ़ंदा साईं पढ़ंदासीं बिल्कुलु असांजा हिम्मत जकराणी ऐं तव्हांखे कॉल करे ॿुधाईंदासीं त नावल कीअं लॻो अगरि नावल मार्केट में खपी वियो ॿियो छा पोइ अचे थो सुधार कजनि या न जा प्रूफ जूं ग़लतियूं सभु तव्हांखे ॾिसी तव्हांखे राय ॾींदासीं छो त असांजो कमु आहे नौजवान खे हिमताइण उनजी मदद करणु ऐं उन जा किताब पढ़ण ऐं दोस्तनि ते पहुचाइणु ऐं साथियों हीउ ॿियो नावल आहे háويه फौज़िया सنديلو फौज़िया सنديلو भेण इनखे असां हिन ते सोशल मीडिया ते या कावड़ संडे मैगज़ीन में ॾिठो आहे पढ़ियो आहे पर ख़बर न हुई त हीअ को नावल जे सूरत में असांजे साम्हूं ईंदी साथियों हीअ नावल बि जेको आहे सो नई नावल निगार आहे मुंहिंजे लाइ अगरि कंहिं न कंहिं अॻु में लिखणियूं घणियूं पढ़ियूं त कमेंट्स में ॿुधाइजो नावल कीअं आहे छा आहे पाण अॻिते थोरो तबसरो कंदासीं हीउ थोरो महांगो आहे साथियों छो त हिन जी क़ीमत जेको आहे सो 400 रुपया आहे ऐं पेज 112 आहिनि डस्ट कवर आहे पन्नो बाइंडिंग सभु सुठी आहे पर एॾी क़ीमत दोस्त न लहे पब्लिकेशन वारा हीअ ॾसपंथ आहे पब्लिकेशन वारनि जो घुराइणु चाहियो त कॉल करे तव्हां घुराए सघो था उमेदु तव्हांखे अधु क़ीमत मिलंदो जीअं मूंखे मां लाड़काणे में ख़रीद कया आहिनि किताब उतां साथियों इदारो लिखे थो त इन नावल में छा आहे उहो असां वटि अंदोज हर पढ़ंदड़ में छपियल नावल बाद हिकु रवाजी सुवालु आहे जेको नावल पढ़ण खां अॻु ई पुछियो वेंदो आहे ऐं हीउ नावल फौज़िया सنديلو जो मुनफरद अंदाज़ में लिखियलु पहिरियों नावल आहे जंहिंमें केतिरनि मौज़ुअनि खे छुयो वियो आहे जंहिंमें नवनि मौज़ुअनि ते ॾाढी गहराई सां लिखियो आहे नावल में उन्हनि मौज़ुअनि ते कलम खयो वियो आहे जिन मौज़ुअनि खे सही में या त माॻे लिखियो ई न आहे वियो जेका लिखियो वियो आहे त एॾो ख़ासि न आहे लिखियो हिन नावल में háويه ई आहे जेका असांजे समाज में जिते किथे समाज हिकु háويه ई त आहे जिते हर वजूद हद खां घणो लोड़े थो जिते ज़िंदगी का माना न आहे जिते सूर आहे ज़ुल्म ई ज़ुल्म आहे बरबरियत ई बरबरियत आहे मेल डोमिनेंसी काना जो तख़्तो ऊंधो करे छॾियो आहे औरत अॼु बि बेवस ऐं जेको आहे सो हेॾो थी विया दोस्त इहा ग़लती आहे बेवस ऐं मज़लूम आहे औरत जो जीवन अॼु बि जंजाल आहे औरत जो वजूद तक़दुस अॼु बि बेरहमी सां पायमाल कयो वञे थो उहा बि háويه न आहे त छा आहे हिन नावल मौजूदु बाद केतिरा सां उथारिया विया आहिनि मुस्बत बैर कयो आहे इन समाज ते केतिरा ई ज़ुल्म औरत थींदा ॾाढायूं तालीम जी खोट सबबु थींदा ग़लतफ़हमियूं वसमियत लुटंदड़ औरतुनि जी दर्द ॾाढाई आर्टिस्ट अंदाज़ में लिखियो वियो आहे इन मां गॾु मोहबत पिणु सुठे नमूने लिखियो आहे हीउ नावल जे मुख्य किरदारु वेगान अकेला पसंदि ख़ामोशी में केतिरा सवाल आहिनि असां नावल पढ़ण उहा उमेदु करे सघूं था सिंधी नावल हाणे आलिमी अदब जीअं नवनि मौज़ुअनि जहिड़ो नफ़्सियाती पहलुनि ऐं फ़लसफ़े रंग जी रहियो आहे तेज़ी सां तरक़ी ॾांहुं वधी रहियो आहे देबल पब्लिकेशन सो साथियों ही ॿई नावल ॿई नवां नावल निगार नवां नौजवान नावल निगार पढ़ी पोइ राय ॾिबी कीअं आहिनि छा आहिनि जेसिताईं इंतज़ारु कयो ऐं वीडियो खे लाइक चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइक साथियों उमेदु ख़ुशि हूंदा